लाइ बि ऐं हुननि खे इन्हनि ॾींहंनि में यादि कयो वेंदो आहे। त इन बेसिकली असांजे पुराणे ग्रंथनि में अगरि तव्हां ॾिसंदा त हुन में लिखियलु आहे कि श्राद्ध जे हिन 16 ॾींहंनि में परलोक मां असांजे पितरनि खे मुक्त कयो वेंदो आहे 16 ॾींहंनि लाइ ऐं हुननि खे धरतीअ ते वञण जी परमिशन मिलंदी आहे। त हिन ॾींहं ते असांखे पंहिंजे पितरनि जो नालो खणी करे भोजन कराइणु खपे, ब्राह्मण खे वॻो ॾियणु खपे ऐं कुझु दक्षिणा ॾियणु खपे। अगरि इहो कहिड़ो परिवार नथो करे सघे त पितर कीअं हिन ॾींहं ते परलोक मां ईंदा आहिनि हेठि, पंहिंजे घर वेंदा आहिनि ऐं हुते हू उमेद रखंदा आहिनि कि हुननि खे खाइण लाइ मिलंदो ऐं कुझु जल मिलंदो। त पर जेके परिवार ही सभु न करे सघंदा आहिनि त उन्हनि सां हू बुखा ऐं प्यासा पितर असांजा वापसि हली वेंदा आहिनि। त इन करे उन नाराज़ थी वेंदा आहिनि हिकु तरह सां चइजे त, ऐं उन परिवार ते पोइ वरी पितर दोष लॻंदो आहे ऐं सभिनी सदस्यनि खे तकलीफ़ थींदी आहे कहिड़े न कहिड़े नमूने सां। कंहिं महिल ॿारनि मतिलबु संतान प्राप्ति न थींदी आहे, कंहिं महिल कंहिंखे वरी हर संकट ईंदा आहिनि, बाधाऊं ईंदियूं आहिनि, हुननि जो कहिड़ो बि नयो कमु शुरू कंदा आहिनि त हुन में, या वरी हुननि खे घर में हमेशह कुझु न कुझु कष्ट बीमारी ईंदी रहंदी आहे। त हिन करे असांखे पूरी श्रद्धा सां गॾु पंहिंजे पितरनि लाइ श्राद्ध करणु खपे। इन खां सवाइ जेको असां पितृ पक्ष में जेकी तिथ ते जेके असांजा पूर्वज शांत थींदा आहिनि उन तिथ ते ई असांखे पंहिंजे पितरनि जो श्राद्ध करणु खपे। श्राद्ध जो नियम ईअं आहे कि सुबुह जो देवताउनि जो असांखे पूजन करणु खपे, तंहिंखां पोइ श्राद्ध जी पूजा करणु खपे। इहो बि चयो वेंदो आहे कि श्राद्ध जे ॾींहंनि में नया कपिड़ा न वठणु खपनि, नई कुझु बि शॉपिंग न करणु खपे, ख़रीदारी न करणु खपे ऐं नयो कमु न चालू करणु खपे। हिन साल 2020 में श्राद्ध 1 सेप्टेम्बर खां चालू थींदो, सत्यनारायण आहे हुन ॾींहं ते, ऐं पूरो 17 सेप्टेम्बर उमास ॾींहुं थींदो। हिन विधीअ में पुछंदव कि विधि हिन जी कीअं आहे, त उन में असांखे श्राद्ध वारे ॾींहं ते सुबुह जो सनानु पाणी करे जेको स्थान आहे जिते तव्हां इहो पूजा करण वारा आहियो हुनखे गंगा जल सां पवित्र करे तंहिंखां पोइ रोटीअ जी तयारीअ ते बीहणु खपे ऐं पोइ ब्राह्मण खे हुन स्थान ते विहारे करे, या मंदिर में बि तव्हां इहो श्राद्ध जी पूजा करे सघंदा। ऐं घर में कयो था त तव्हांखे पूरे विधीअ सां गॾु पूजा करणी आहे। 4 हिसा कढणा आहिनि, जेको भोजन तव्हां पितरनि लाइ ठाहियो आहे हुन मां 4 हिसा कढणा आहिनि। पहिरियों हिसो गांइ माता लाइ हूंदो आहे, ॿियो हिसो कुते लाइ हूंदो आहे, टियों हिसो कांउ लाइ ऐं चौथो ब्राह्मण लाइ। त गांइ माता खे खाराए करे, कांउ खे ऐं कुते खे, हिन टिनी खे खाराइण करे पोइ तव्हां ब्राह्मण खे खाराए सघो था। घणी दफ़ा असां गांइ माता ब्राह्मण खे अगरि नथा खारायूं, पिंड भरियल आहिनि, त तव्हां भले ब्राह्मण खे न खारायो, न्याणीअ खे बि खाराए सघो था। तंहिंखां सवाइ असांजा जेके घणेई हूंदा आहिनि जेके एतिरे विधीअ सां गॾु श्राद्ध न करे सघंदा आहिनि, अलॻि अलॻि रीज़न्स जे करे, त बि कुझु टेंशन करण जी ज़रूरत न आहे। उहे कुझु पंहिंजी कैपेसिटी अनुसार पंहिंजो कुझु राशन वठी करे, सीधो वठी करे, वॻो या जेतिरी बि कैपेसिटी हुजे कुझु कैश कढी करे ब्राह्मण ताईं बि पहुचाए सघंदा आहिनि, त उन्हनि खे पितर दोष न लॻंदो आहे। हिन खां सवाइ घणेई दफ़ा ईअं बि थींदो आहे कि घणनि खे पंहिंजी पितरनि जी तिथ ई यादि न हूंदी आहे, त उन केस में तव्हां उमास ॾींहुं जेको आख़िरी ॾींहुं हूंदो आहे श्राद्ध जो, उन ॾींहुं बि तव्हां इहो श्राद्ध करे सघंदा आहियो पंहिंजे पितर जो नालो खणी करे। त इहा जेकी थोरी घणी इंफॉर्मेशन हुई मां तव्हां सभिनी सां शेयर कई। ऐं हिकु जेको थोरो सो गुड लक टिप मां ॾियणु चाहींदसि कि जेके आई डोंट नो केतिरो बसि फॉलो कंदा आहिनि, चवंदा आहिनि, त मां ॿुधायां थी कि जेके अगरि पितर दोष आहे ऐं उन्हनि खे कष्ट था अचनि या हू नथा, उन्हनि खे बाधाऊं थी अचनि कंहिं बि कमु करण में, त हू या त मच्छियुनि खे अटे जी चाणी खाराए था सघनि, या वरी कारे कुते खे फुल्को रोज़ खाराइनि, हिननि ॾींहंनि में ख़ासि करे, त हुननि जो कष्ट कटजंदो आहे। इट्स जस्ट अ गुड लक टिप जेकी मां सोची कि तव्हां सां शेयर करणु खपे। जी जी,
तव्हां जाम जाम सुठी इंफॉर्मेशन असांखे ॿुधाई आहे। ऐं इहे सभु श्रद्धा जूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां सभई सिंधी जेके हिंदू सिंधी आहिनि उहे सभई सिर्फ़ु शादी न पर सभई ॾिण वार श्रद्धा सां बिल्कुलु अगरि असां सुठी तरह वारींदासीं त असांजो बि मन सुठो लॻंदो आहे, असांखे बि ख़ुशी मिलंदी आहे। ऐं अगरि नियम सां कयो त बिल्कुलु जाम जाम सुठो ई तव्हांखे वाग भाग लॻंदो आहे। ऐं मूंखे एतिरो ख़बर आहे कि जॾहिं उमास हूंदी आहे, छो त जाम जाम ॼणनि खे तिथि न ख़बर हूंदी आहे, जीअं तव्हां चयो कि उमास ॾींहुं उहो श्राद्ध कंदा आहिनि ऐं कयाणी खे या ब्राह्मण खे खाराए करे ऐं उहो बिल्कुलु उहो असां वारींदा आहियूं। ऐं शाम जो छा थींदो आहे कि हिकु ॾीओ खणी वेंदा आहियूं, अटे जो ॾीओ ठाहे करे, ऐं उहो नल दरिया ते वञिबो आहे, पर अॼुकल्ह त नल ते बि उहो ॾीओ रखिबो आहे। त उहो मूंखे थोरो घणो यादि आहे। ऐं इहे जेके बि असांजा जेके ॾिण वार आहिनि उहे रीतियूं रस्मूं आहिनि उहे जाम सुठो लॻंदियूं आहिनि जॾहिं बि असांजे घर में इहे असां कंडक्ट कंदा आहियूं। त थैंक यू रोशनी जी फॉर शेयरिंग दिस पीस ऑफ इंफॉर्मेशन। ऐं असांजी इहो ई